निफ़ाज़ जाफ़रिया ज़िले शिकारपुर तालुक़े गड़ियासिन जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सेक्रेटरी जनरल अली रज़ा पंवर शिरकत कई। इजलास में ज़वार गौसबख्श शेख खे तहरीक निफ़ाज़ फ़िक़ह जाफ़रिया ज़िले शिकारपुर जो नायब सदर चूंडियो वियो ऐं तालुक़े गड़ियासिन लाइ शरफ़ुद्दीन खे सदर, अमजद अली नायब सदर, जनरल सेक्रेटरी समर हसनैन ऐं प्रेस सेक्रेटरी सजाद अलीअ खे मुंतख़िब कयो वियो। उन मौक़े ते उहिदेदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तहरीक निफ़ाज़ फ़िक़ह जाफ़रिया पाकिस्तान जी सभ खां पुराणी तंज़ीम आहे, जंहिं जो सरबराह आगा हुसैन मुक़दसी आहे।